अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनह लिमन कान यर्जुल्लाह वल यौमल आखिर व ज़करल्लाह कसीरा। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि अजमईन। अजीज दोस्तों, अज जो ही प्रोग्राम गोठ जो नालो शायद मोहम्मद याकूब हकड़ो, गोठ मोहम्मद याकूब हकड़ो नज़द भेद सिटी। अल्हम्दुलिल्लाह नंढड़न बिन नौजवानन जे तोहर सुन्नत जी नियत सां उन्हनि जे बाबे मोहम्मद सलीम ऐं ॾाॾो मोहम्मद सुल्तान, उन्हनि जे ॾाॾे ऐं उन्हनि जे बाबे सुहिणो इरादो कयो त पंहिंजे बचड़नि जी सुन्नत तोहर जे मौके ते इन महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे बचड़नि जी जेका निस्बत आहे हिन मुहर्रमुल हराम जे हवाले सां छो न अहिड़ो प्रोग्राम रिथियूं जंहिंमें असांजे बचड़नि जे सुन्नत भी थी वञे ऐं मुंहिंजे सोहणे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे बचड़नि जो शान भी बयान थी वञे।
अल्हम्दुलिल्लाह भिरिया सिटी वारा आया तो अल्हम्दुलिल्लाह हकड़ा फ़कीर भी कुछ होशियार थी विया। सवेल खां यको वीचारा ने ख़ामोश हुया। अजीज दोस्तों, इंशाअल्लाह मुनासिब टाइम वठंदासीं, घणो टाइम तव्हां खे न विहारींदासीं। अल्लाह जी मर्ज़ी आहे, जियां चाहे तीअं करे। मुझे खुदा जी मर्ज़ी आहे, जे को चाहे जेकी कम वठे, न अमीर खे ॾिसे न ग़रीब खे ॾिसे, न पीर खे ॾिसे न फ़कीर खे ॾिसे, न ज़ात खे ॾिसे न रंग खे ॾिसे। अंदाज़ो लगायो मोहम्मद सलीम या मोहम्मद सुल्तान, उन्हनि जी माली ताकत केतिरी आहे, केतिरनि बंगुलनि ऐं गाॾियुनि जा मालिक आहिनि, तव्हांखे ख़बर हूंदी। लेकिन तव्हां उन्हनि जी ख़ुशि नसीबी ॾिसो त उन्हनि पंहिंजे नंढड़नि बचिड़नि जे लाइ, नंढड़नि जो नालो छा आहे अदा? असदुल्लाह ऐं मुहम्मद फैज़ान ऐं असदुल्लाह, इन्हनि नंढड़नि बचिड़नि खे अल्लाह ताला पंहिंजे महबूब जे सदके नेक सालिह कंदो। छो त दोस्त, जेका शइ जी इब्तिदा सुहिणी हूंदी आहे त ख़ुदा कंदो त उन जी इंतिहा बि सुहिणी थी वेंदी। नंढड़ी हिकिड़ी ॻाल्हि यादि अचे वई त हिकिड़ी कोर्ट में हिकिड़ो केस वियो हो। पीउ शिकायत कई पुट जी जज जे आॾो त साईं, हे मुंहिंजो पुट रुॻी थो मूंखे लतूं हणे। जज उन जे पुट खां पुछो त बा, हे तुंहिंजो पीउ आहे? चए हा से मुंहिंजो पीउ आहे। पोइ हिनखे लतूं छो थो हणी? चईं मुंहिंजे पीउ खां पुछो त मुंहिंजो नालो छा रखियो अथई। त जज उन जे पीउ खां पुछो त भाई हिन पुट जो नालो छा रखियो अथई। चईं मां न पंहिंजे पुट खे प्यार में सॾींदो आहियां खोदड़ो। छा सॾींदो आहियां? खोदड़ो। पीउ जो चयो खोदड़ो त नंढड़े चयो साईं खोदड़े जो कमु लतूं न हणंदो, ॿियो छा हणंदो? दोस्तो, पंहिंजे बचिड़नि जो नालो सुहिणो रखणु, पंहिंजे मोहम्मद फैज़ान केॾो सुहिणो नालो आहे। पंहिंजे बचिड़नि खे नंढड़े लाको मुंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यार जी इहा सुती विझण, इंशाअल्लाह ताला इहे जॾहिं वॾड़ा थींदा त तव्हां ॾुखिया कोन थींदव। छो त दोस्तो, जन जे रगुन में जन जे दुके में अमड़ बिस्मिल्लाह कंदी आहे। जन जे रगुन में, जन जे इब्तिदा ख़ुशियुनि में मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ थींदी आहे, अल्लाह जी तारीफ़ थींदी आहे, त यकीन सां चई सघिजे थो त इंशाअल्लाह ताला इहे वॾा थी करे अल्लाह जे कामिल वलीअ जा ग़ुलाम थींदा। इंशाअल्लाह इन्हनि जी निस्बत सुहिणी थींदी। ख़ुदा कंदो त इहे बि ॾुखिया कोन थींदा, इन्हनि जा अबो अम्मा बि ॾुखिया कोन थींदा। दुनिया जो दस्तूर आहे मिठा, त जेकॾहिं कोई माण्हू पंहिंजे बचे खे कंहिं दुनिया वारे जे हवाले कंदो आहे त इन नियत सां कंदो आहे त उम्मीद आहे त मुंहिंजो बच्चो ॾुखियो कोन थींदो। ईअं आहे या न मिठा? गौर सां ॿुधो, हे फ़क़ीराणी कचहरी आहे। बच्चे खे माण्हू कंहिंजे हवाले कंदो आहे इन नियत सां त ही मुंहिंजो बच्चो ॾुखियो कोन थींदो। पर जेको माण्हू पंहिंजे बच्चे खे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे दीन जे हवाले करे छॾे, महबूब उन खे ॾुखियो कंदो? अदा हरगिज़ न कंदो। मुंहिंजा दोस्तो, अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजे अल्लाह जी मर्ज़ी आहे। जेकॾहिं मोहम्मद सलीम जहिड़नि ग़रीबनि खे, मोहम्मद सुल्तान जहिड़नि मिस्कीननि खे, मोहम्मद यूनुस जहिड़ा दोस्त ॾेई करे अहिड़ा सुहिणा प्रोग्राम करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, वरी हिननि प्रोग्रामनि खे अहिड़ा ख़ुदा जा नेक सालिह बाना अचे करे वरी 4 चंड लॻाइनि, तव्हांखे मुबारक आहे। इन मोहम्मद फैज़ान ऐं असद अली जे अबे खे, उन जे चाचनि खे मुबारक आहे। अल्लाह ताला कंदो त ही नेक सालिह थींदा। हाणे अचो त अल्लाह जो क़ुरान पढ़ूं ऐं ॾिसूं त इहे सुहिणा कम करण सां ख़ुदा केतिरो राज़ी थो थिए ऐं इहे कम नसीब कंहिंखे थींदा आहिनि। अज़ीज़ दोस्तो,
कायनात जो पैदा कंदड़ मुझो करीम रब्बा, हिन कायनात में मिड़ई रंग भरण वारो मुझो करीम रब्बा, लेकिन हिन कायनात जे अंदर मुझा दोस्त अजीज गौर कर, मुझे अल्लाह जे ज़ात बाबरकात, मुझा दोस्त अजीज पांजे रज़ा जो रस्तो, पांजे कुर्ब जो रस्तो, पांजे दीन जो रस्तो, पांजे शिफा जो रस्तो, जेके भी सभई रस्ता अल्लाह जे ज़ात बाबरकात पांजे नेक सालिह बानन खे नसीब कया, उहे सभई रस्ता मुझे महबूब मुस्तफा जे दरबार ते वञण वारा हन। गौर सां ॿुधजो मुंहिंजा दोस्तो, कायनात जे अंदर जेकी कुछ मुझे अल्लाह जे ज़ात बाबरकात पैदा फरमायो आ, मां कुरान करीम जे आयतुन सां तोखे फ़कीर, बेशक हिन सादी महफिल जे अंदर छो न सब कुछ तोखे अल्लाह जे कुरान मां साबित कंदो ॾींदो वेंदुसि। अल्लाह जे ज़ात बाबरकात जे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, तारीफ़ जो मज़मून केरा चो महबूब मुहम्मदुर रसूलुल्लाह। अल्लाह जे बेनियाज़ीअ जो उन्वान मुहम्मद आ, अल्लाह जे शान जो उन्वान मुहम्मद आ, अल्लाह जे कुदरत जो उन्वान मुहम्मद आ, अल्लाह जे रबूबियत जे इज़हार जो उन्वान मुहम्मद आ। इए छो न चवां, महबूब मुहम्मद हिकु खुदा नाहे, बाक़ी सब कुछ मुहम्मद ही मुहम्मद आ। इहा सखणी ॻाल्हि नाहे। सजण साईं जो ग़ुलाम सखणी ॻाल्हि न कंदो, अल्लाह जे क़ुरान पढ़ी ॿुधाईंदो। मुंहिंजा दोस्तो गौर कयो रब जे क़ुरान ॾे। अचो त अल्लाह जे क़ुरान खे पढ़ूं। सूरह फातिहा जी तिलावत कयो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सभई तारीफ़ूं अल्लाह जे ज़ात जे लाइ, जेको जहानन जो पालनहारा, अर्रहमानिर रहीम, जेको रहमान बिया, जेको रहीम बिया, मालिक यौमिद्दीन, जेको कयामत जे दिहाड़े जो भी मालिका। अल्लाह जी हम्दो सना थी वई। अल्लाह जी तारीफ़ करण खां पोइ मुंहिंजो ख़ुदा पंहिंजे बाने खे तो चवे, ओ मुंहिंजा बाना हाणे इएं चओ त इयाक नअबुदु व इयाक नस्तईन। पूरे कुरान के जिथे खोलींदे शान मुस्तफ़ा ही मुस्तफ़ा नजर ईंदो, छो त महबूब का सवा बी वाट आहे ही कान का। दोस्तो मुझे खुदा हिन कायनात जे ज़र्रे ज़र्रे के पैदा कयो ही मुझे महबूब जे करे आ, त पोइ इन कुरान में मुझे महबूब जो शान न हुंदो त ॿियो कंहिंजो हुंदो अदा। इयाक नअबुदु व इयाक नस्तईन। अल्लाह तो फरमाए बाने के, तू बाना चओ मुझा मौला तुझी इबादत कयां थो, तो खाई मदद घुरा थो। गौर सां ॿुधजो मुंहिंजा दोस्तो, जेकॾहिं इन सूरह फातिहा खे भी समझी वञो त सॼो दीन समझ में अचे वेंदो, मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा जो मक़ाम भी समझ में अची वेंदो। अल्लाह जी तारीफ़ खां पोइ हुकुम रब कहिड़ो कयो त छा चओ, मौला तुंहिंजी इबादत थो कयां, मौला तोखां ई मदद थो घुरां। ए ॿ जुमला है न दोस्तो। हा हाणे अॻिते वधो। मुंहिंजो रब छा थो चवे, तारीफ़ भी मां ख़ुदा जी, मदद भी मां ख़ुदा जी, पर हाणे मां रब खां वरी दुआ घुर। मौला कहिड़ी दुआ घुरां? इहदिनस सिरातल मुस्तक़ीम। ओ मुझा करीम रब, मुखे सिधी वाट नसीब कर। केड़ी वाट नसीब कर? सिधी वाट नसीब कर। इस तो सही कुरान सब कुछ मुझो अल्लाह पान बुधाइंदो थो वजे। दोस्तो
रुगी ईमान वारा समझण जी कोशिश कयो। मुझो अल्लाह पांजी तारीफ भी पाण थो बुधाए, मुझा दोस्त पांजी कुदरत भी पाण थो बुधाए, पांजे वहदानियत भी पाण थो बुधाए, इहो भी पाण थो चवे त बाना चो मौला तुझी इबादत थो कया, तोखा मदद थो घुरा। उहो ही खुदा उन ही सूरत में थो चवे हाणे दुआ घुर इहदिन सिरातल मुस्तकीम। ओ मुझा मौला सिधी वाट नसीब कर। रब तो चे दुआ घुर, मौला दुआ घुरम। रब तो चे हाणे माई खुदा थो तोखे दस्या त सिधी वाट कहिड़ी आ। सिरातल लज़ीन अनअमत अलैहिम, सिधी वाट उहा है उन्हनि मुझन सालिहन बांधन जिया जनते मां अल्लाह पांजू मेहरबानियूं करे छॾियूं हने। अजीब राज दोस्तों, कुरान के समझो तो सही। खुदा तो चवे त बाना दुआ घुर त मुझा करीम रब, मुझा सोहना रब करीम तुझी तारीफ थो कया, तुझी इबादत थो कया, मौला तुझी मदद घुर्जे। चवे भी पाण थो, उहो रब पाण थो चवे त दुआ घुर। वाटत कहिड़ी सिधी, सिधी वाट कहिड़ी पाण थो मुझो रब दसे त सिधी वाट उहा थई जेका मुझे नेक सालिह बानन अख्तियार कया। मौला उन्हनि तुझे नेक बानन जूं निशानियूं कहिड़ियूं हन। अल्लाह तो फरमाए सिरातल लज़ीन अनअमत अलैहिम, उन्हनि जे मथा मां रब पंहिंजा इनाम करे छॾिया हन। मौला उहे इनामन वारा बाना कहिड़ा हन। रब तो चवे जेके मां खुदा ऐं मुझे मुस्तफ़ा जे इश्क में गरक लगा पया। या अल्लाह थोड़ो समझो। या अल्लाह मुंड में चई त मदद भी मुखा घुरो, इबादत भी मुंहिंजी कयो। उन सागी सूरत में हाणे जेके गस पे थो मौला दसी, उहे गस त पंहिंजे नेकन बानन जा थो पियो दसी, पंहिंजे सालिहन बानन जा थो पियो दसी। सुभान अल्लाह। गौर कर दोस्त, मुझो करीम रब तो फरमाए, हाणे तवज्जो सां ॿुधजा त मुझो रब तो फरमाए छो थो मां तोखे ॾस ॾियां पंहिंजे महबूब बानड़न जो, पंहिंजे महबूब प्यारन जो। छाजे करे थो ॾस ॾियां? रब तो चवे इन करे थो ॾस ॾियां जो मोहब्बत ॿिन क़िस्मनि जी हूंदी आहे। मोहब्बत घणनि क़िस्मनि जी हूंदी आहे? ॿिन क़िस्मनि जी हूंदी आहे। मां नथो चवां, अल्लाह जे क़ुरान ॾे गौर कयो। क़ुरान जूं आयतूं पढ़ंदा वेंदो, हिकिड़ियूं उहे आयतूं जेके अल्लाह सां प्यार करण वारनि बाननि जे शान में, हिकिड़ियूं उहे आयतूं जन सां अल्लाह प्यार कंदो आहे उन्हनि जे शान में। हिकिड़ा उहे जेके अल्लाह सां प्यार कंदा हन, हिकिड़ा उहे जन सां रब प्यार कंदो आहे। हाणे गौर त कर मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, अल्लाह कंहिंजो ॾस थो ॾे, रब उन्हनि खे कीअं थो पंहिंजे पर्दे में लिकाए। होॾां चवे थो मुंहिंजी इबादत कर, मूंखां ई मदद वठ, मौला तुंहिंजी मदद खपे, मौला तुंहिंजी तारीफ़ थो कयां। रब चए थो हाणे वाट घुर, मौला सिधी वाट ॾे। वाट कहिड़ी? रब थो चए वाट उहा थई जेका मुझे महबूब बानन जी। मौला होड़ा पंहिंजी ॻाल्हि, हेॾा महबूबन जी ॻाल्हि। रब थो चवे जेकॾहिं दुनिया में आशिक ऐं माशूक हिकु हूंदा हन त मां खुदा वटि बि आशिक ऐं माशूक हिकु हूंदा। मियां ने आशिको माशूक राज़े किरामल कातिबीरा खबर नेस्त। आशिक ऐं माशूक जे दरमियान में जॾहिं ॻाल्हि हूंदी आहे, दुनिया जो आशिक बि चाहींदो आहे जॾहिं महबूब सां ॻाल्हायां, महबूब चाहींदो आहे जॾहिं आशिक सां ॻाल्हायां। ॿिए खे ख़बर न पवे, ख़ुदा बि चवे थो, ख़ुदा जा आशिक बि चवनि था मियां ने आशिको माशूक राज़ेस्त किरामन कातिबीरा खबर नेस्त। खुदा जॾहिं मदीने वारे सां कुर्ब जो कलाम कंदो आहे त जिब्राइल खे बि ख़बर का न हूंदी आहे खुदा ऐं मुस्तफ़ा जो कलाम छा हूंदो आहे।
दोस्तों समझण जी कोशिश कयो। खुदा जे इश्क में, खुदा जे मोहब्बत में, महबूब मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे इश्को मोहब्बत में मुझा दोस्तो अजीजो जेको अगते वधंदो आ, हिकड़ी आयतूं रब जी पढ़ी तिलावत करे बुधाया। ओहे आयतूं जे जला रब थो चवे वल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह। मुझो अल्लाह, गौर सां ॿुधो फ़कीरो, मुझो अल्लाह उन ईमान वारन जी गाल तो करे जेके अल्लाह सां प्यार था कन। कैसा प्यार था कन दोस्तों? अल्लाह सां प्यार था कन। मुझो अल्लाह पांजे कुरान पाक जे अंदर उन्हनि जो जिक्र थो करे। रब छा थो चवे? रब थो चए वल्लज़ीना आमनू, उहे शख्स जन ईमान आंदो अशद हुब्बन लिल्लाह। मुझो रब थो चवे पंहिंजे करीब रब सां हद खां वधीक प्यार कनि था। कैसा था प्यार कन? हद खां वधीक ॻाल्हाए दोस्त पंहिंजे रब सां। हाणे रब सां प्यार हद खां वधीक, हाणे गौर कजां, हद खां वधीक जेको पंहिंजे रब सां प्यार कंदो आहे मुंहिंजा दोस्तो, हे दीन फितरी आहे, गैर फितरी न आहे। मां तोखां थो पुछां, दुनिया में पक्का इन इश्क माशूक में सच्चाई कान्हे। दुनिया जो आशिक भी बेवफा, दुनिया जो माशूक भी बेवफा, मतलब परस्त, मफाद परस्त। जेती मतलब आहे, जेसी मफाद आहे, तेसी सब कुछ मतलब मफाद खां पो कोई कंहिंजो न आहे। सच्चो आशिक आ त मदीने वारो आ, सच्चो माशूक आ त मुंहिंजो खुदा आहे। इन मोहब्बत दे निहार, इन जज्बे दे निहार, इन खुलूस दे निहार, इन सच्चाई दे निहार मुझो रब तो फरमाए ईमान वारो हद खां वधीक मां रब जे ज़ात सां प्यार कंदो आ। हद खां वधीक प्यार कीअं कंदो आ? उन जाॾो हिकड़ी शइ हूंदी आ, मौला सब कुछ हलियो वञे पर राज़ी थिए त हिकड़ो खुदा राज़ी थिए, ॿियो महबूब मुस्तफ़ा राज़ी थी पवे। पोन खुदा जे इश्क में, महबूब मुस्तफ़ा जे इश्क में मुझा दोस्तो अजीजो ओहो इश्क वारो जेको ईमान वारो हूंदो आ, ओहो जान भी कुर्बान कंदो आ। हिकड़े मिंट जे ला, हिकड़े मिंट जे ला मां जे करे तोखे थोड़ो करबला जे मैदान जो रुख कराया महीने जे हिसाब सां त गौर कर। कहिड़ी जी जल अमड़ा, कहिड़ी जी जल अमड़ा जेका बचड़े खे तैयार करे छॾे त वञ अल्लाह जे राह में कुर्बान थी। ओ दुनिया जो कहिड़ो पीउ आहे जेको हिकड़े हिकड़े बच्चे खे तैयार करे, हिकड़े हिकड़े खे चवे त अल्लाह जे राह में कुर्बान थी। न रुगी कुर्बान थी वञे, जिस्म हलियो वञे, खून सां लहू थी वञे, वरी उन खे पंहिंजे कुल्हड़े ते खणी अचे उन जे अमड़ जाॾो रखे, चवे ॿियो तैयार करे ॾे, ॿियो तैयार करे मैदान में पहुचाए। वरी उहो जॾहिं अल्लाह जे राह में कुर्बान थी वञे, वरी उन खे कुल्हड़े ते खणी अचे, वरी अचे पंहिंजे उन जे अमड़ जाॾो रखे, वरी चवे त त्यों कुर्बान करे, त्यों तैयार करे ॾे। मां चवां थो कायनात जी कहिड़ी अमड़ आहे? चओ न की थी आहे, न की थी सघंदी। अगर अमड़ आहे त मुंहिंजे सुणे अली अकबर अली असगर जी अमड़ आहे, सुणे औनो मुहम्मद जी अमड़ आहे। चओ त जे करे अमड़ आहे त मुंहिंजे दिलबर हुसैन जी अमड़ आहे। कंहिंजे अमड़ में ताक़त न आहे। दुनिया जो किरोड़े अमड़ियूं मुझे दिलबर हुसैन जे अमड़ तां कुर्बान कजन। अजीज दोस्तो इहो छा हो? इहो सब कुछ छा हुयो? सादन लफ्ज़न में ॿुधायांव। जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम जी सुणी ज़ुलेखा के उन जे सरतिन सहेलिन चयो छा थियो थई ज़ुलेखा? छा ॾिठो थई यूसुफ में? दीवानी लगी पई हैं, चरी लगी पई हैं। पंहिंजे सरतिन सहेलिन खे चई ॻाल्हि ॿुधो, तहां त यूसुफ खे रुगी उन जे चेहरे खे थियूं ॾिसो
पर यूसुफ जे पेशानीअ में छा है उहो तहां नथियूं सुञाणो। हाणे तव्हां तैयार थी अचो, मां तव्हांखे थी दस्यां त यूसुफ जी उहा कहिड़ी ॻाल्हि आहे जंहिं मूंखे मोहे मस्त करे छॾियो आहे। सरतियूं सहेलियूं आयूं, रब जो क़ुरान गवाही थो ॾे। सरतियूं सहेलियूं आयूं, चई कतार करे बीहो, कतार करे बीठियूं। सुहिणे यूसुफ खे चई पंहिंजे ख़ुदा जे इश्क में मस्त थी करे। हाणे मुझे सरतिन सहेलिन जाडो गुज़र त सही, अल्लाह जो नबी यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे ख़ुदा जे इश्क में मस्त थी करे जेॾी महिल उतां लंघियो आहे पंहिंजे सरतिन खे थी चवे हाणे सूफ़ कटींदियूं बि वञो, खाईंदियूं बि वञो, मुंहिंजो यूसुफ अचे थो, उन जो दीदार बि कंदियूं वञो। रब जो क़ुरान थो ॿुधाए वक़त्तअन अयदीअहुन वक़ुल्न हाश लिल्लाह मा हाज़ा बशरा। रब जो क़ुरान थो चवे जेॾी महिल मुंहिंजे यूसुफ जे चेहरे ते औरतुनि जी निगाह पई, सूफ़ कटींदियूं वयूं, सूफ़ त कटिजी किरी पियो, हथ कटिजी वियो, सभिनी औरतुनि जो रतो रत थी वयूं। ख़बर ई कान पियनि त असां सूफ़ थियूं वढियूं या हथ थियूं वढियूं। जेॾी महिल अल्लाह जो क़ुरान आहे जेॾी महिल यूसुफ अलैहिस्सलाम गुज़री वियो, हीअं जो निहारीन हथ वढिया पिया आहिनि, सूफ़ त वढिजी वियो, हथ बि वढिजी विया, रतो रत थी विया। तव्हां खां तो पुछां कॾो लॻंदो आहे, दाह निकिरी वेंदी आहे, हे औरतुनि हथ वढे छॾिया, ख़बर ई कान पई इहो कंहिंजो कमाल आहे। चओ त अल्लाह जे नबी यूसुफ जे चेहरे जो कमाल आहे। जेकॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम जे चेहरे ते औरतुनि हथ वढे छॾिया, ख़बर कान पई त जन महबूब मुस्तफ़ा जो चेहरो ॾिठो उन्हनि जानियूं वढे छॾियूं, ख़बर ई कान पई आहे। दोस्तो, मिस्र जे बाज़ार में औरतुनि यूसुफ खे ॾिठो हो। कंहिंखे ॾिठो हो? यूसुफ खे ॾिठो हो। पर करबला जे मैदान में मुंहिंजो हुसैन कंहिंखे ॾिसी रहियो हो? कंहिंखे ॾिसी रहियो हो? ॾाढ़ी रत रत्यास ॾंद त मोतियुनि गतिया, चोॾहीं माह चंड जे पिड़ में पेशानियां से, कुकरा करबला जा मादर थे मेड़िया से, गलन तारत फुड़ा सुने अलियत उगिया से, मिड़ई मुआफ़ कयास खालिक बदले खून जे। हे सजण साईं जो फ़कीर नथो शहर चवे, हे सुणे लतीफ़ घोट जी मुहब्बत आ। सुणे लतीफ़ सरकार थो ॿुधाए त अली भी मौजूद आ, अम्मा ख़ातूने जन्नत भी मौजूद आ। ओॾां अम्मा उम्मे सलमा सुणी ॿुधाए थी उन टाइम ते मां आराम में हां, अचानक ख्वाब थी ॾिसां त मुंहिंजो दिलबर महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहुची वयो आ। मथड़े ते वार मुबारक वारन में मिठड़ी नजर अची रही आ, चेहरे ते अजीब आसार हन, अखिड़न मां लुड़क था लड़न। अर्ज कयम त या रसूल अल्लाह, हे छा है? त मुझे आका फरमा शहिदतु क़त्ल अल हुसैन आनिफा। ओ मुझी सुणी कुआर मां हींअर हींअर महबूब मुस्तफ़ा सुणे हुसैन बचड़े जे कत्ल गाह खां आयो हां। अम्मा चए थी छिरक भरे उथियसि, यकदम मिट्टी खयम त मिट्टी उहा ॻाढ़ी थी वई आ।
हाणे मूंखे ॿुधायो लतीफ़ सरकार चयो त अली बि मौजूद आ, ख़ातूने जन्नत भी मौजूद आ। अम्मा उम्म सलमा ॿुधाए थी त मदीने जो साईं चवे थो मां भी मौजूद आहियां। हाणे मूंखे ॿुधायो ओ मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजे सुहिणे हुसैन हिकिड़ो हिकिड़ो बच्चो छो पे ॾिनो? हुन जी निगाह बचड़न के हथन सां पियो खणे, साम्हूं ॾिसे पियो त बाबो भी बीठो आ, महबूब मदीने जो मीर भी बीठो आ, अम्मा सुहिणी भी बीठी आ। चवंदी आ दिलबर हुसैन ॾींदो वञ, मुंहिंजो रब कबूल कंदो थो वञे। न त पंहिंजो हथ वढण ॾुखियो आ, कंटड़ो लगाइण भी ॾुखियो आ। होॾां औरतुनि यूसुफ अलैहिस्सलाम जो चेहरो ॾिसी करे पंहिंजो वस विञाए वेठियूं, हेॾां मुंहिंजो दिलबर हुसैन पंहिंजे महबूब मदीने वारे मीर सुणे अली उल मुर्तज़ा पंहिंजे जीजल अमड़ जो चेहरो ॾिसी, उन्हनि जी रज़ा ॾिसी, उन्हनि जे रज़ा में ख़ुदा जी रज़ा ॾिसी सभु कुझु ॾींदो वियो। इन जे लाइ त राज़ी थिए, राज़ी थिए केरु थिए, मुंहिंजो ख़ुदा राज़ी थिए। इन करे मुझे रब फरमायो वल्लज़ीन आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह। ईमान वारा अल्लाह सा हद का वधीक मोहब्बत कंदा हन। हाणे हद का वधीक मोहब्बत करे ईमान वारो जॾहिं मकामे महबूबियत में पहुंची वयो, आयो सब कुछ कुर्बान करे करे जॾहिं मकामे महबूबियत में पहुंची वयो, हाणे मुंहिंजो रब तो फरमाए हाणे तुंहिंजो कम खत्म थियो, हाणे मां रब जो कम शुरू आ। तो पंहिंजी मोहब्बत सच्चाई जी मंजिल के छुही बस कयो आ, हाणे मकामे महबूबियत में पहुंची वियो आ। हाणे रब तो चवे तूं घुर त मां ॾींदो वञ। मौला छा घुरा? जेकी वणई सो घुर। मौला कंहिंजे ला घुरा? जंहिंजे ला वणई सो घुर। मौला केॾी महिल घुरा? जेॾी महिल वणई सो घुर। मौला केतिरो घुरा? जेतिरो वणई सो घुर। रुगी हथड़ा खणण तुंहिंजो कम ॾियण मां रब जे ज़ात जो कम। अल्लाहु अकबर। अजीज दोस्तों, तमा अर्ज पे कयो हिकड़ो मकाम महबूबियत, हिकड़ो इंसान मोहब्बत कंदे कंदे उन मकाम ते पहुचंदो आ। इनके अल्लाह जे ज़ात फरमायो सिधी वाट उन्हनि जी थई जन खे मां अल्लाह पंहिंजे इनामन सां नवाज़ियो आ। उहे इनामन सां नवाज़ण वारा कहिड़ा जवान हन मुंहिंजा दोस्तो। मां हिकड़ो मिसाल शहीद करबला जो ॾिनो। जेकर शहीद करबला खां हेठि ईंदे त हसनैन करीमैन जो बचड़ो केरा? चो त अब्दुल कादिर जीलानी शेरा। महबूबे सुबहानी शहबाज़े लामकानी सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी घोट हसनी हुसैनी जवान, ओ मुझे महबूब मुस्तफ़ा करीम जे बचड़न जो बचड़ो आ। मुझा दोस्तो अजीजो, कुल वलीअ जे मथां जंहिंजो कदम आ उन जो तरीक़ो कहिड़ो आ? उन जो तरीक़ो उहो आ मुझा दोस्तो अजीजो, नक्शबंदी तरीक़ो भी उन जो आ, कादरी सिलसिलो भी उन वटों, चिश्ती सिलसिलो भी उन वटों, सुहरवर्दी सिलसिलो भी उन वटों। जेके सिलसिला चन था सभिनी जो अगवान अब्दुल कादिर जीलानी घोट आ। तमाम वलियन जे मथा कदम उन जो आ। पो मुझा दोस्तो अजीजो, जेको वलियन जे दरबार में ईंदो आ उहो अब्दुल कादिर जीलानी जे दरबार में पहुचंदो आ। जेको अब्दुल कादिर जीलानी जे दरबार में पहुचंदो आ उहो मदीने वारे यार जे दरबार में पहुचंदो आ। जेको मदीने वारे जे दरबार में पहुचंदो आ मुझो अल्लाह पंहिंजे रहमत सां उनखे ढके छॾींदो आ। सिरातल लज़ीन अनअमत अलैहिम, उन्हनि जी वाट जन ते मां इनाम कया।
अग्यां ख़बर थी अलहम्दु पढ़ंदो त आहीं पर अॼु ॿुधो अलहम्द खे हाणे रब छा थो चवई गैरिल मग़दूब ओ मुझा बाना इहा बि दुआ घुर ओ मुझा मौला उन्हनि खां पनाह में रखजा गैरिल मग़दूब अलैहिम वलद्दाल्लीन। ओ मुझा करीम रब उन वाट खां पनाह में रखजा उन्हनि जे रस्ते खां पनाह में रखजा जन जे मथां तो गज़ब कयो आ जन जे मथां तुंहिंजो अज़ाब नाज़िल थियो आ हाणे उहे केर आहिनि उन्हनि जी सुञाणप कहिड़ी आ अॼु सजण साईं जो ग़ुलाम खोले खोले ॿुधाईंदई त उहे केर आहिनि। छो त महीनो मुहर्रम जो आ हिकिड़ो फ़िक्र हुसैनिया हिकिड़ो फ़िक्र यज़ीदिया हाणे फ़ैसिलो तोखे करणो आ मुंहिंजा दोस्तो ॿई हिक ॿिए जा ज़िद आहिनि मुंहिंजो हुसैन दीन हथ में खयो वेठो आ यज़ीद दौलत हथ में खयो वेठो आ ॿुधाए त महबूब मुस्तफ़ा जो बचड़ो हक़ ते आ या यज़ीद हक़ ते आ फ़ैसिलो कर केर हक़ ते आ तोखा फ़ैसिलो नथो थे मां तो तोखे ॿुधायां हिकिड़े मिंट जे लाइ कंहिं बि शहर जे चौक में वञी बीही चओ ॾाढा नारो हणी चओ त मुंहिंजो हुसैन इमाम नारो हणी वञी चओ जहिड़े चौक में वणई तंहिं में वञी चओ चओ हुसैन मुंहिंजो इमाम मां हुसैन जो ग़ुलाम आहियां हुसैनियत ज़िंदाबाद आ नारा हणंदो वेंदे माण्हू तोखे सां गॾु थींदा वेंदा नारे में नारो हणंदा वेंदा तोखे पंहिंजो प्यारो सम्झंदा तोखे भाकुर बि पाईंदा तोखे पाण ई ख़बर पइजी वेंदी वरी ॿिए चौक में वञी करे यज़ीद जे हक़ में नारो हण पहिरीं ॻाल्हि त तोखे दिलि इजाज़त ई कान ॾींदी दिल छड़ी तई कान त तू पलीत जो नारो हणी पर जबरदस्ती अखियूं बूटे जे करे हयई भी सही जंहिंजे कन ते आवाज पहुचंदो पुराना जूता खयो ईंदो अचे हार गिच में विझी चवंदई पलीत पलीत जो नालो छो थो वठी हे त खबीस उहो आ जेको मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे बचड़नि जो कातिल आ उन ते त ख़ुदा जी बि लानत आ रसूलुल्लाह जी बि लानत आ त फरिश्तनि जी बि लानत आ। हाणे ख़ुदा कहिड़े रस्ते खां थो रोके उन्हनि खां जन ते अल्लाह गज़ब कयो गज़ब ख़ुदा कंहिं ते कयो अॼु क़ुरान ॿुधण चाहीं तो ॿुधाई मुस्लमान रुॻी वीचारो सादड़ो न ॻाल्हाईंदुमि कंहिंखे बि न की मां तुंहिंजे देवबंदी मां ॼाणा न की टियोबंदी मां न की चौबंदी मां कंहिं मां नथो ॼाणा लेकिन अल्लाह जो क़ुरान ॿुधाईंदुमि पो सच चइजे यार रुसे त भले रुसण दे फणीअ ॾींदे जे वार खुसे त भली खुसण दे ॻाल्हि क़ुरान मां कबी अल्लाह जो क़ुरान पढ़बो ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो गौर कयो अल्लाह जे क़ुरान तो पढ़ंदो त हाफ़िज़ खोड़ वेठा हूंदा सुभाणे वरी तकरीर भले ॿुधजो उन खां पुछजो रब थो क़ुरान में चवे वला तकूनू कल्लज़ीना क़ालू समिअना वहुम ला यस्मऊन। पढ़ो रब जो क़ुरान त ख़बर पवई वला तकूनू उन्हनि वांगुर न थिजो रब मनो थो करे क़ुरान में वला तकूनू कल्लज़ीन उन्हनि माण्हुनि वांगुर न थिजो मौला कहिड़नि माण्हुनि वांगुर अल्लाह थो चवे क़ालू समिअना जेके चवनि पिया त असां ॿुधो आ पर वहुम ला यस्मऊन उन्हनि ॿुधी अण ॿुधो करे छॾियो उन्हनि वांगुर
न थीजो। जन चयो त असां ॿुधो पर ॿुधी अण ॿुधो कयूं उहे केर हन। करबला दे वरी वठी हलें मुझो सुहिणो हुसैन मुर्तजिज़ घोड़े ते सवारा। ओहो मुर्तजिज़ घोड़ो कह दिनो यमन वारन मुझे महबूब मुस्तफ़ा के तोहफो दिनो। मुझे महबूब मुस्तफ़ा अलीयुल मुर्तज़ा खे दिनो। अलीयुल मुर्तज़ा सोने हसन खे दिनो। सोने हसन दिलबर हुसैन खे दिनो। अज करबला जे मैदान में उन घोड़े ते मुझो हुसैन सवारा। हथ में बाबे वारी तलवारा त मथे ते पंहिंजे नाने वारी दिस्तारा। ओ मुझो सुनो हुसैन यजीद खे चई रहियो ओ पलीतो ॻाल्हि त ॿुधो। उन्हनि पलीतन चयो ॿुधा। चई सुञाणो था त मां केर हां? चयूं हा सुञाणो था। चे मुझो नालो हुसैन आ। चे असां सुञाणो था। अली मुझो बाबो आ। चे असां सुञाणो था। महबूब मुहम्मदुर रसूलुल्लाह मुझो नानो आ। चे असां सुञाणो था। फातिमत ज़हरा मुझी अम्मड़ा। चे असां सुञाणो था। फरमायो मुझो नालो हुसैन आ। चे असां सुञाणो था। मुझे भाउ जो नालो हसन आ। चे असां सुञाणो था। पो हुसैन चयो जॾहिं सुञाणो था ॾियो ख़बर तव्हां कलमो कहते पढ़ियो आ? जो कलमो पढ़े तो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। ची भला जेते कलमो पढ़े तो ओ मुझो छा थे? ची नानो। ची वो झेड़ो भी मूसा, झेड़ो भी मूसा, सुञाणो भी था, झेड़ो भी मूसा। चयो सुञाणो था पर होडे दौलत जी लालचा कुछ कोन था बुधऊं सोना हुसैन। बस अली यजीद जी बैत कर। इए किए कहे बस अली बैत कर नथो करी त असां जड़ो बुधो तेड़ो न बुधो। रब चयो वला तकूनू कल्लज़ीन क़ालू समीना वहुम ला यस्मऊन। उन्हनि वांगुरु न थीजो जन चयो त असां ॿुधऊं था पर ॿुधी अण ॿुधो करे छॾियऊं। उन्हनि वांगुरु न थीजो। उहे केर हन? छो त यज़ीदी टोले वारा हन। केर हन? ॻाल्हा ॻाल्हा पोयां चुप। हे त सभु भिरिया वारा पे था ॻाल्हाइनि। हे त हकड़नि खे ख़बर न आहे छा? डिॼी छा खऊं थो? ॻाल्हि ॿुध मतां भुलिजी पवी। वाह सोना सुल्तान बाहू फरमाइन था दीन अगर इल्म विच होंदा तो सरनेज़े क्यों चढ़ दे हू। 18,000 जो आलम होवन अगे हुसैन दे झुक दे हू। जे मन दे बैयत रसूली फिर पानी बंद क्यों कर दे हू। कुर्बान उनाता हजरत बाहू जड़ सिर नेज़े कुरान पढ़ दे हू। अल्लाह जा वली बुधाइन था तो गुलामी कबूल कर हुसैन जी गुलामी कबूल कर। कंहिंजी गुलामी कबूल कर।
हुसैन जी गुलामी कबूल कर, यजीद जे मथा ऑटोमेटिक लानत कर। मुझा दोस्तो अजीजो हिकड़े मिनट जे ला तवा का तो पूछा, थोड़ो यजीद ने त गौर कयो, जेके यजीदी हुआ जन के यजीदी चौ था उन जो नस्ल मौजूद आ, कयामत ताईं मौजूद रहंदो, कयामत ताईं रहंदो। खबर किए पवे त हे यजीदिया, खबर किए पवे त हे हुसैनिया। मुझा दोस्त अजीज याद रखी छद, तोखे जरे हजार जे सच्चे ऐं कूड़े नोट जे परख करण जे ला हिकड़ी मशीन दिसंदो आ या वढन के दिसंदो आ, वढन के हथ लाइंदो आ त हे सच्चो नोट आ या हे कूड़ो नोट आ। जडे नोट के वढन ते सुञाणे सगी थो, मुझा दोस्तो हुंदो त हिक जेड़ो आ, दिसण में भी हिक जेड़ो, रंग में भी हिक जेड़ो, ढंग में भी हिक जेड़ो, कद में भी हिक जेड़ो, वजन में भी हिक जेड़ो, निशानन में भी हिक जेड़ो। फर्क केड़ो हुंदो आ, खास हिकड़ी शय हुंदी आ जेको खुफिया उन में मोनोग्राम हुंदो आ, उहो सच्चे में हुंदो आ, नकलीअ में कोन हुंदो आ। खुफिया मोनोग्राम, लिकल मोनोग्राम, यानी जेका ही दिल आ लिकल आ, इन दिल जो राज मुझा दोस्तो ओ खुफिया मोनोग्राम किथे दिसबो आ, जडे सिज जे रोशनी ते रखबो आ या जा के मशीन में विझबो आ, पो खबर पवंदी त हा असल छा है ऐं नकल छा है। हजार जो नोट परखण जे ला असल ऐं नस्ल जो इहो तरीक़ो आ, यजीदीअ के ऐं हुसैनीअ के परखण जे ला हिकड़ो ई तरीक़ो आ। कहिड़ो आ, कहिड़ो आ? अली अली कर मोमिन दिल ठरी पवंदई, हाय अली अली कर मोमिन दिल ठरी पवंदई, दिल ठरी त मदीने वाग वरी पवंदई, अल्लाह वरी पवंदई। अली अली कर मोमिन दिल ठरी पवंदई, अली अली कर मोमिन। कौन अचे ई मज़े सां? न न इएं थोरी छॾींदोसीं, इएं सजण साईं जो गुलाम तोखे न छॾींदो, जीअं पाण चरियो आहे तोखे बि इएं चरियो करे पोइ छॾींदो। दिल खोले चओ, ओ जंहिंजो मौला अलीअ सां प्यार ओहो हथ मथे करे। हा हाणे थिए न ज़ाहिर, ओ जंहिंजो आहे अलीअ सां प्यार ओहो हथ मथे करे, जंहिंजो मौला अलीअ सां प्यार ओहो हथ मथे करे, जंहिंजो पंजनि ॿारनि सां प्यार ओहो हथ मथे करे, जंहिंजो चइनी यारनि सां प्यार ओहो हथ मथे करे, जंहिंजो यारीअ वारो यार ओहो हथ मथे करे, जंहिंखे सजण साईं ॾिनो प्यार ओहो हथ मथे करे। छो टिकेट जन्नत जी मौला हैदर आॾींदो, हिक हिक ॻाल्हि छिनी ॾींदो मैं। जेकॾहिं यजीदी ॻोल्हणा अथई त सवलो तरीक़ो दे, तूं अली अली कंदो वञ। अली केरा, लहमक लहमी, जिस्मक जिस्मी, रूहक रूही, दमक दमी। मां नथो चवां, रब थो चवे, महबूब मुस्तफ़ा करे ॾेखारियो अदा अली, तोखे मां मुहब्बत सां उहा निस्बत आ जेका मूसा के हारून सां निस्बत आ। पर फर्क इहो आहे जो दिलबर मुखां पोइ को नबी अचण वारो कोन्हे को, मगर मुंहिंजा अली मां मुस्तफ़ा के तोसां एतिरो त प्यारा जो जेकॾहिं 12-40 दुश्मन बीठा हूंदा आहिनि, मुंहिंजे जान जा घोरा हूंदा आहिनि, त उन बिस्तरे ते सुम्हण जे लाइ ॿियो रब चवंदो आहे ॿियो न, मुंहिंजा महबूब तुंहिंजे जान जे एवज़ जान ॾियण वारो आहे त अलीउल मुर्तज़ा आहे।
तू सुहणे अलीअ खे ईअं न समझ अली उहो जवान आ जेको मुनाफिक ऐं मोमिन जे दरमियान में पहचान आ। तू अली अली कंदो वञ पोइ निहारींदो वञ जंहिंजो चेहरो न ॾिसी त माशाअल्लाह गुलाब जे गुल वांगुरु टिड़े थो पक समझ त हुसैनी आ। पर जे ॾिसी त बेली बूथ थोड़ो ख़राब हाओ समझ त हा हे अदो बेली हुसैनी न है हे अदो को ॿियो आ। पोइ हुन जाॾो दिलि खोले चओ टिकेट जन्नत जी हैदर आदी दो। सजण साईं जे गुलामन जो अकीदो कन खोले ॿुध टिकेट जन्नत जी हैदर आदी दो पंहिंजे हथनि सां पाण वंडींदो पंहिंजे हथनि सां। छो गौर कर पंजतन पाक केर गाला गाला केर जन्नत कहजी आ चो खुदा जिया जन्नत कह खलकिया अल्लाह खलकिया खुदा खां वरती कहिया चो महबूब मुस्तफा वरतिया। छो त जन्नत खुदा जी उम्मत मुझे दिल बर मदीने वारे महबूब मुस्तफा जी जन्नत खलकण वारो खुदा वठण वारो मुस्तफा। गौर कजा जन्नत खलकण वारो खुदा वठण वारो मुस्तफा। जन्नत जे जवानन जो सरदार हिकड़ो इमाम हसना हिकड़ो इमाम हुसैना। जन्नत जे औरतुन जी सरदार अम्मा फातिमत ज़हरा रदियल्लाहु ताला अन्हा। बाकी बच्चों के गौर कजा अल्लाह जन्नत ठाहण वारो महबूब मुस्तफा वठण वारो। जवानन जी सरदारी हसन हुसैन जे हवाले औरतुन जी सरदारी अम्मा फातिमत ज़हरा जे हवाले। बाकी बच्चो केरा चो हिकड़ो अली बचो आ। मुझा दोस्तों पंचन पाक मां बच्चो अली आ। कम कहिड़ो बचो आ जन्नत जी सरदारी भी अचे वई मर्दन जी भी अचे वई औरतुन जी भी अचे वई जन्नत जो मालिक भी अचे वयो जन्नत जो खालिक भी अचे वयो। हाणे टिकेटूं वंडण वारो बाकी बचो आ केरा चो त अली शेर। सुनो अली भी कम त कदो न दा उहा जन्नत जी टिकेट केर वंडींदो चो दिल भर अली वंडींदो। टिकेट जन्नत जी हैदर आदींदो पंहिंजे हथनि सां पाण वंडींदो। जेको जन्नत वञण लाइ तैयार ओहो हथ मथे करे जेको जन्नत वञण लाइ तैयार ओहो हथ मथे करे। जंहिंजो मौला अलीअ सां प्यार ओहो हथ मथे करे। जंहिंजो चइनि यारनि सां प्यार ओहो हथ मथे करे। जंहिंजो पंजनि ॿारनि सां प्यार ओहो हथ मथे करे। जंहिंजो यारीअ वारो आ यार ओहो हथ मथे करे। जंहिंखे मिलियो सजणो पगदार ओहो हथ मथे करे। यानी अजीज दोस्तों इए नाहे त तव्हां नारा हया मुर्गी तव्हां जे नारन जे गूंज में छयो लेकिन तोखे समझाईंदो हला मां तोखां तो पुछां जेकर दुनिया जे अंदर तो पीपीए जो झंडो हयो नारा पीपीए जा हये रात दी पांजो सब कुछ लुटाए छडे जदे उन पीपीए जे एमपीए एमएनए के खबर पौंदी जेडी मल नौकरी मिलंदस त तोखे दींदो या कोन दींदो चो ॾियणु घुर्जेस पर ॾींदो कोन। गरीबन खां केर थो पुछे अदा पोइ पीपीए वारो हुजे या शेर वारो हुजे या पतंग वारो हुजे या ढेर वारो केर बि हुजे गरीबन खां कोन थो पुछे पर को त हूंदो जंहिंखे एहसास थींदो त यार ही असांजो जियालो आहे हिन हीअं बि कयो पर ख़बर पएसि त पोइ मूंखे ॿुधा दुनिया वारे खे ख़बर पवे जहिड़ो हाल आहे उन जियाले खे वंडे ॾींदो आहे लाइक़ु त नहीं पढ़ियलु त नहीं डिग्री त कान अथई पर नारा हणंदो हई निस्बत वारो हई इश्क वारो हई सीने ते भी पीपीए जो या शींह जो झंडो रखियो तो वती अचे नौकरी वठ मां तो खां तो पुछा जेकर दुनिया जो बेवफा भी थोरो नथो रखे ॿुधा त मुंहिंजो महबूब मुस्तफा कीअं थोरो रख।
खुद फैसलो कर न, मर्द हुजे या औरत, सौदो दिल जो होंदो आ। जंहिंजे दिल में भी मुझे मदीने वारे घोट जो प्यार आ, मुझे महबूब जे बचड़न जो प्यार आ, मुझे मुस्तफ़ा करीम जे सहाबा जो प्यार आ, उन जो हिते भी बेड़ो पार आ तो हुते भी बेड़ो पार आ। हाँ मुझा दोस्तो अजीजो, अचो तन्या अॻिते हलूं। मां तव्हांखे ॿुधाइण पियो चाहियां, मुझा दोस्तो इब्तदा वारी ॻाल्हि उते ई रहिजी वई त सॼे क़ुरान में जिथे निहारींदे त मुझा दोस्त अजीज सॼे क़ुरान में हर जगह ते मुझे महबूब मुस्तफ़ा जो शान नज़र ईंदो। अल्लाह क़ुरान में चयो वला तक़ूलू लिमन युक़तल, गौर कजा ॾाढा नुक्ता पियो ॿुधायई। वला तक़ूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाहि अमवात। रब थो चवे उन्हनि खे मुअल न चइजो जेके अल्लाह जे राह में क़त्ल कया विया। मौला तुंहिंजी राह कहिड़ी आ? रब थो चए सिराते मुस्तक़ीम मुंहिंजी राह। मौला उहा मिलंदी किथों? रब थो चवे लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह जेके अल्लाह जे राह में क़त्ल थिया उन्हनि खे मुअल न चओ, उहे ज़िंदह हन। अहिड़ा त ज़िंदह जो तव्हां खे शऊर कोन्हे। मौला उहा राह कहिड़ी आ? रब थो चए सिराते मुस्तक़ीम आ। मौला सिराते मुस्तक़ीम मिलंदी किथों? रब थो चए मुंहिंजे महबूब जो उथण सिराते मुस्तक़ीम, वेहण सिराते मुस्तक़ीम, ॻाल्हाइण सिराते मुस्तक़ीम, खिलण सिराते मुस्तक़ीम। रब थो चवे मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो हिकु हिकु लम्हो। रब क़ुरान में तो चवे लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उस्वतुन हसन। मुझे महबूब जी सजी जिंदगी अमल जो बेहतरीन नमूनो आ। हाणे ॿुधायो जेको राह ते हले, राह ते कुर्बान थे, रब तो चवे उहो ज़िंदह आ, उनखे मोल न चइजां। जेको राह जो मालिक आ ॿुधाए त उहो ज़िंदह आहे या न आहे? छा थियो आहे न चरियनि खे? छो ख़ुदा हिननि जूं मतियूं खसे छॾियूं हन? इहो इन करे खसियूं हन जो तोखे ॿुधायां। भिट वारे जवान खां पुछी ॿुधाई। चवे थो रब रुसे, रब रुसे त मत खसे, रब रुसे त मत खसे। हणे को न हथियार कराए अहिड़ी कार जंहिंमें जोखो जीअ जो। जंहिंखां रब रुसंदो आ, छा जंहिंखां रब रुसंदो आ उन्हनि खां मतियूं खसे छॾींदो आ। उन्हनि खां कहिड़ा कम कराईंदो आ? पंहिंजे महबूब जे आशिकनि, पंहिंजे महबूब जे ग़ुलामनि जूं दुश्मनियूं उन्हनि जे दिलनि में रब पैदा कंदो वा। रब जो महबूब थो चवे अल्लाह अल्लाह अकबर। हर अना हरब लिमन हारबकुम व सलिम लिमन सालमकुम। ओ मुंहिंजा दिलबर हुसैन, जेको तोसां दुश्मनी कंदो मां मुस्तफ़ा उन सां जंग कंदुसि। जेको तोसां प्यार कंदो मां मुस्तफ़ा उन सां प्यार कंदुसि। तुंहिंजे अंदर में पंहिंजे दिल खां पुछ, चवण जी ज़रूरत न आहे। पंहिंजे अंदर खां पुछ तुंहिंजे अंदर में छा आहे? हुसैन सुहिणे लाइ प्यार आहे या कोन्हे? आहे त पोइ हीअ हदीस ॿुध, तिरमिज़ी शरीफ जी हदीस। मुंहिंजे आका फरमायो व अहिब्बूनी बिहुब्बिल्लाह। मुझे मदीने जे साईं फरमायो जे अल्लाह सां प्यार करण था चाहियो त मां मुस्तफ़ा सां प्यार कयो। व अहिब्बूनी बिहुब्बिल्लाह। जे अल्लाह सां प्यार करण था चाहियो त मां मुस्तफ़ा सां प्यार कयो। व अहिब्बू अहल बैती बिहुब्बी।
खुदा सां प्यार चाहियो था मां मुस्तफ़ा सां प्यार कयो पर जेकॾहिं मां मुस्तफ़ा सां प्यार चाहियो था त मां मुस्तफ़ा जे अहलो अयाल सां प्यार कयो। इहो कंहिं फरमायो छो त मदीने जे गाला गाला कंहिं फरमायो मदीने जे मीर फरमायो। बस हाणे मां मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो टाइम ॾाढो स्पीड सां गुज़रंदो पियो वञे हिकिड़ी ॻाल्हि रुगी तोखे ॿुधाए ऐं सम्झाए पोइ बि फ़कीर चए थो न ईअं ये भिरिया वारा आशिक़ आहिनि। पहिरीं ईअं पियो लॻे त फ़कीर चुप भिरिया वारा आया त ही मलाइक अलाए किथां अची विया। ये दिल भी हुसैनी है ये जान भी हुसैनी है। जे अकीदो थई त पहुचो ये दिल भी हुसैनी है ये जान भी हुसैनी है। मां पंहिंजे अदड़नि खे बि चवंदुसि अमड़नि खे बि चवंदुसि भेनरुनि खे बि चवंदुसि जेकॾहिं क़यामत जे ॾिहाड़े जन्नत में अम्मा ख़ातून जन्नत जे छांव में वेहण चाहियो थियो त तव्हां बि दिलि में इहो विर्द करे चओ ये दिल भी हुसैनी है ये जान भी हुसैनी है। अल्हम्दु के अपना तो ईमान भी हुसैनी है। अल्हम्दु के अपना तो ईमान भी हुसैनी है। सादी सिंधीअ में हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायई त अल्लाह हसन हुसैन सां प्यार कीअं कंदो आहे ॿुधाई। अम्मा खातून जन्नत फातिमा ज़हरा चओ रज़ियल्लाहु तआला अन्हा अम्मा सुहिणी फरमाईंदी आहे मां पंहिंजे घर में वेठी आहियां मुंहिंजो दिलबर बचिड़ो हसन मुंहिंजे हिकिड़ी हंज में वेठो आहे मुंहिंजो बचिड़ो हुसैन ॿी हंज में वेठो आहे। ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे जीअं नंढड़नि ॿारनि जो दस्तूर हूंदो आहे अॼु मतां मियां सदुल्लाह ऐं मोहम्मद फैज़ान मता उहे भी केॾी महिल पाण में ॿार चिड़ी पवंदा आहिनि मज़ो थींदो आहे नंढड़ा बचड़ा चिड़ंदा आहिनि हिक ॿिए सां विढ़ंदा आहिनि माउ पीउ वरी ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि। अजीब राज़ आहे उन जे बच्चे खे ॿियो केरु हथ लाए चीच खणे त ॿाह पाड़ो कढी छॾीनि पर जे पाण में विढ़ंदा आहिनि हिक ॿिए खे रांबूटा हणंदा आहिनि गिलींदा आहिनि अबो अम्मा मज़ो ॾिसी ॾिसी ॾिसंदा हाणे घणो अटकी पिया आहिनि पोइ ॿिन्ही खे प्यार कंदा आहिनि बचा ईअं न कयो। अम्मा खातून जन्नत सुणी फरमाईंदी आहे मुंहिंजे हंज में वेठा आहिनि हिकिड़ी हंज में हसन वेठो आहे ॿी हंज में सुहिणो हुसैन वेठो आहे चोॾींहं जा चंड वेठा आहिनि। मुंहिंजी अम्मा सुणी फरमाईंदी आहे वेठे वेठे भाइरनि पाण में हिक ॿिए सां तकरार कयो हू चवे मां तोखां वधीक ज़हीन हा हू चवे मां तोखां वधीक ज़हीन हा। अम्मा सुणी फरमाए थी मां ॿिन्ही ॾे ॾिसां थी पई हो चवे अम्मा कीअं मां खिलां बाहा हो चवे अम्मा कीअं मां खिलां अबाहा नेठे ॿई भाइर चवनि मां ॿुधा असां ॿिन्ही में ज़हीन कहिड़ो आहे मां चवे थी मूं चयो ॿई मुंहिंजे गुलाब जा गुल ज़हीन आहिनि। अमा ईअं कोन थींदो मुक़ाबिलो कयो ॿई भाइर चवनि था अचो त लिखूं अचो त लिखूं। उन टाइम ते मुंहिंजा दोस्त सूर तख्ती वारियूं पटियूं कोन हूंदियूं हुयूं स्लेटूं कोन हूंदियूं हुयूं उन टाइम ते जेके अखर लिखबा हा या खजीअ जे फरहन ते लिखबा हा मुंहिंजा दोस्तो या वरी जेके ॾाचूं उठनि जूं जेके पासीरियूं हूंदियूं डिघियूं उन्हनि ते पटियूं लिखबियूं हुयूं मुंहिंजा दोस्तो। मुंहिंजे सुहिणे हसन बि लिखियो आहे
मुझे दिल बर हुसैन भी लिखियो आ। हसन लिखी चयो ॾिस मुंहिंजी लिखत सुहिणी आ। मुझे सुणे हुसैन लिखी चयो न न मुंहिंजी लिखत सुहिणी आ। ॿई भाइर पाण में अटकी वरी अमड़ ॾिसी रही आ। ओ अम्मा जी मुंहिंजा बचड़ा। मुंहिंजो दिल बर हसन चए जी जल अम्मा ॾिस मुंहिंजा अखर भला। अम्मा चवे हा भला। सुणो हुसैन चए अम्मा न न अखर मुंहिंजा भला। जी जल अमड़ चए बच्चा तुंहिंजा भला। भाइरनि चयो मां फ़ैसिलो कर अखर मुंहिंजा भला या मुंहिंजा भला। मां निहारे चवे थी है फ़ैसिलो मूंखां वॾो आ। ही फ़ैसिलो मूंखां मां नथी कयां। अम्मा फ़ैसिलो केर कंदो। अम्मा ख़ातून जन्नत फरमाती तव्हांजो बाबा अली वेठो आ वञी उन खां फ़ैसिलो करायो। ॿई भाइर डोड़ंदा आया। उते दिलबर अली भी वेठो। ओ बाबा जी बचड़ा दोस्तो गौर कयो मुझे मुस्तफ़ा जे कुल्हनि जा सवार कीअं प्यार में ॻाल्हाईंदा हूंदा। हाय हाय किसो कर बलवारन जो त ॿुधी अॼु अखड़ियुनि आब वहायो आ। सब सूर ऐं सख़्तियूं सिर ते सही जन दीन नाने जो बचायो आ। किसो कर बलवारन जो त ॿुधी अॼु अखड़ियुनि आब वहायो आ। सब सूर ऐं सख़्तियूं सिर ते सही जन दीन नाने जो बचायो आ। हुई लाडुला मदीने वारे जा कंदा कुल्हेड़न ते जे सवारी हा। हुई लाडुला मदीने वारे जा कंदा कुल्हेड़न ते जे सवारी हा। अज शहर मदीनो छॾे बचड़न अज शहर मदीनो छॾे बचड़न वञी ऋण पट खेत वसायो आ। सब सूर ऐं सख़्तियूं सिर ते सही जन दीन नाने जो बचायो आ। उहे महबूब जे कुल्हड़न जा सवार ड्रोड़न था कहडे था ड्रोड़न फातिह खैबर दे अलीउल मुर्तजा दे शेरे खुदा दे। सुनो अलीउल मुर्तजा बिनी बचड़न के भाकड़ो पाईंदो आ। हसन चवे बाबा अखर मुंहिंजा भला। हुसैन चवे बाबा अखर मुंहिंजा भला। पीर निहारे चवे थो बचड़ा इहो फ़ैसिलो तव्हां जी मड़कंदी बाबा अम्मा नथी करे तव्हां ॾे मोकिलियो आ। अलीअ सोचो जेको महबूब जी बचड़ी फ़ैसिलो नथी करे इन में को राज आ। अली चयो पो ही फ़ैसिलो मां भी नथो कयां। ही फ़ैसिलो मदीने वारो पाण कंदो। ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो अञा अली सुणे इए फरमाए बस कयो त मुंहिंजो महबूब मदीने जो मीर भी पहुची वियो। जीअं हबीब पहुता हसन हुसैन दाह करे चयो बाबा साईं अची वियो वा। ॿई ड्रोड़न लॻा गौर सां हाणे ॻाल्हि ॿुधजां। मुंहिंजो सुणो इमाम हसन वॾड़ो आ। मुंहिंजो दिलबर हुसैन नंढड़ो आ। मुंहिंजो सुणो हसन ड्रोड़ंदो वञी पंहिंजे सुणे महबूब मदीने जे मीर जे वेझो पहुतो त मुंहिंजा महबूब वेही रहिया। छा कयूं वेही रहिया छो जो हसन नंढड़ो आ ड्रोड़ंदो आयो। हबीबन वेही करे जीअं ड्रोड़ंदो आयो मां तोखां तो पुछां तोॾे बि बच्चो ड्रोड़ंदो ईंदो आ त वेही भाकुर पाए सीने सां लाईंदो आ।
मुझे महबूब मुस्तफ़ा करीम सुने हसन के भाकड़ो पातो आ सीने सां लातो आ दिल पर हुसैन पहुंची वयो खमीस खां वठी छिकण शुरू कंदो आ कंहिंखे दिल पर हसन के परे थी बाबो मुंहिंजो आ हो चवे न न बाबो मुंहिंजो आ अजीब मंज़र आ मुंहिंजो मदीने जो मीर हिकिड़ो हथ हीअं कंदो आ हुसैन सुणे खे बि वठी करे उन खे बि छातीअ सां लाइ ॿिन्ही खे भाकुर पाए अर्शे मुअल्ला ॾे निहारे चवंदो मौला मां कीअं फ़ैसिलो कयां गौर कर तो हसन हुसैन दिलबर खे ईअं न समझ उन सां प्यार करण वारा इंशाअल्लाह ताला दुनिया में भी कामयाबी थी आखिरत में भी कामयाबी मुझे महबूब मदीने जे शहंशाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिन्ही खे पंहिंजे छातीअ सां लातो आ हिकड़े मिंट लाइ हिकड़ी नई ॻाल्हि ॿुधाई जेका तो ज़िंदगीअ में न ॿुधी हूंदी गौर सां ॿुधजा कहिड़ी गौर सां क़ुरान करीम ऐं हसन हुसैन घाटा यार थई पाण में रुगी ॻाल्हि न दलील सां क़ुरान करीम ऐं हसन हुसैन घाटा यार थई पाण में उन्हनि घाटनि में वरी सुणे हुसैन जो क़ुरान सां अञा बि दोस्ती वधीक थी वई आहे पर अञा ईअं चवां त नंढड़ा भी थिया गॾु त वॾड़ा भी थिया गॾु यको गॾु 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 दुनिया में दोस्त कहिड़ो हूंदो आहे तोखां तो पुछां जेको या त कमरे में गॾु हुजे स्कूल में गॾु तॾहिं बि दोस्त सफ़र में गॾु तॾहिं बि दोस्त पाड़े में गॾु तॾहिं बि दोस्त मुंहिंजा दोस्त हुसैन ऐं क़ुरान दोस्त कीअं थिया मूं इहो बि तोखे चई छॾियो त मुंहिंजो हुसैन ऐं सुहिणो क़ुरान छो हीअ कैसेट भरिजे पई इन करे थो ॿुधाई मुंहिंजो सुहिणो हुसैन ऐं रब जो क़ुरान नंढड़े खां वठी वॾड़ा बि गॾु थिया निपना बि गॾु पलिया बि गॾु जवान बि गॾु थिया तुझे अंदर में सवाल थियो यार ई सजण साईं जो फ़कीर चवे छा पे थो इमाम हुसैन सुणो त भला 6 महीननि जो नंढो साल जो थियो वॾो 2 सालनि जो वॾो क़ुरान वरी नंढो वॾो कीअं थियो हा तोखे थो ॿुधायई अच त तोखे ॿुधायां क़ुरान जॾहिं लोहे महफूज़ में आ उते त मुकमिल जो मुकमिल आ पर जॾहिं मदीने वारे घोट जे सीने ते नाज़िल थियो आ केॾी महिल आयत ईंदी आ केॾी महिल सूरत ईंदी आ गॾु थींदो वेंदो आ आयतूं मिली मिली रुकू थींदा विया रुकू मिली मिली सूरतूं थींदियूं वयूं सूरतूं मिली मिली सिपारा थींदा विया हिकिड़े ॾींहं में न 2 सालनि में न 10 सालनि में न 20 सालनि में न इंसान जवान 14 सालनि में थींदो आ क़ुरान मुझे मुस्तफ़ा ते लही लही जवान 23 सालनि में थियो आ 23 साल क़ुरान लथो आ नुज़ूल थियो आ काथे थियो आ ॻाल्हि ॻाल्हि काथे थियो आ मुस्तफ़ा जे सीने ते काथे थियो आ महबूब जे सीने ते जिब्राइल खणी आयो आ हबीब जे सीने में क़ुरान जो नुज़ूल थियो आ जेॾी महिल हुसैन आयो आ त उन्हें बि भाकुर पाए छाखे चुमियो आ चो सीने सां लायो महबूब मुस्तफ़ा क़ुरान के भी सीने में समायो आ हुसैन के भी सीने सां लगायो आ हसन के भी सीने सां लगायो आ सीनो मुझे महबूब जो आ क़ुरान भी उते आ हसन भी उते आ त हुसैन भी उते आ क़ुरान भी मुझे मुस्तफ़ा जे सीने में जवान थी रहियो आ आयतुन खां पोइ सूरतूं रुकू रुकुन खां पोइ सूरतुन खां पोइ पारा 2 पारा 5 पारा 10 पारा इन ही सीने में मुझो हुसैन 6 महीननि जो इन सीने में साल जो इन सीने में 2 सालनि जो इन सीने में 5 सालनि जो इन सीने में क़ुरान भी इन सीने ते पियो जवान थिए त हुसैन भी इन सीने ते पियो जवान थिए पो जेके हिकड़े सीने में पलिया हो अंदरा हो ॿाहिरा हो अंदरा हो ॿाहिरा
लेकिन दोस्ती निहार या अहिड़ी दोस्ती जो मदीने जे शहनशाह मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो हज्जतुल वदा जे खुतबे में इहो जुमलो भी फरमायो, ब शयूं छॾियो थो वञाव, हिकिड़ो रब जो क़ुरान छॾियो थो वञाव, ॿियो मां पंहिंजो अहल बैत छॾियो थो वञां। इन ॿिन्ही सां प्यार कजो। छा कजो? ॿिन्ही सां प्यार कजो। जेको ॿिन्ही सां प्यार कंदो उहो हिते भी प्यारो रहंदो त हुते भी प्यारो रहंदो। ओ मुंहिंजा दोस्तो मदीने जे साईं फरमाए छॾियो, हाणे तव्हां निहारियो मुंहिंजो हुसैन मदीने मां निकितो आहे त क़ुरान गद्दा, बक्के में पहुतो आहे क़ुरान गद्दा, करबला में पहुतो आहे क़ुरान गद्दा, हिकिड़ो बचड़ो कुर्बान थियो क़ुरान गद्दा, ॿियो बचड़ो कुर्बान थियो क़ुरान गद्दा, बिलाखिर 71 जवान कुर्बान थी विया क़ुरान गद्दा। पर जेॾी महिल मुंहिंजो दिलबर हुसैन मुर्तजिज़ घोड़े ते आहे तॾहिं बि क़ुरान गद्दा। ईअं छो न चवां, मुंहिंजो सुहिणो हुसैन जो धड़ मुबारक ज़मीन ते आहे, सिर मुबारक नेज़े ते आहे, तॾहिं बि उन सिर सां गॾु क़ुरान गद्दा। हुसैन पंहिंजी दोस्ती पियो निभाए, क़ुरान पंहिंजी दोस्ती पियो निभाए। क़ुरान चवे त गॾु पलिया जवान थिया हूं अलॻि कीअं थींदासीं, हुसैन चवे त गॾु पलिया हूं अलॻि कीअं थींदासीं। काइनात ॾिठो त जेॾी महिल नेज़े ते दिलबर हुसैन जो सिर आहे त उते भी आवाज़ थो अचे त यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नक लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तक़ीम। दोस्ती त ॾिस, ताल्लुक़ त ॾिस, न क़ुरान हुसैन खे छॾियो न हुसैन वरी गाला गाला, न क़ुरान हुसैन खे छॾियो न क़ुरान हुसैन खे, न हुसैन वरी क़ुरान खे छॾियो। छो जो मुंहिंजे महबूब अॻे ई चयो हे ॿई अलॻि थियण वारा आहिनि ई कोन। दुनिया ते निगाह विझो वरी पंहिंजे दिल, छो त फ़ैसिलो माण्हुनि जो न, फ़ैसिलो दिल जो हलंदो। महबूब चयो मां रब जो क़ुरान ऐं मुंहिंजो अहल बैत। हाणे दुनिया ॾे ॾिसो, हिकिड़ा उहे जंहिंजे हंज में भी क़ुरान, कच्छ में भी क़ुरान, मथे ते भी क़ुरान, ज़ुबान ते भी क़ुरान, पर अहल बैत जो नालो वठ ॼणो गार ॾेई छॾियई। सच्चाई छुप नहीं सकती, बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती, कभी कागज के फूलों से सच त चइबो न। मुझे अली जे नाले रुगी तू जो याली, तू जो याली चमन हमरा के इए छिरक पवंदो जो निंड मां हाणे ताज़ो थी पियो। हिकिड़ो हो वीचारो मवाली, केर अदा मवाली वीचारा शादिड़ियूं भी कदें कदें किस्मत ते वीचारा कंदा हन, नसीब में वीचारनि जा सदाई लुॾलड़ा हूंदा हन। वीचारो घर भी घट रहंदा हन, इए जिथे आयो मौलाई मुड़स रही पियो, नंढड़ो काड़ो तैयार कयो, उन में ॾाढा ठठ जा चड़ा बड़ा विझी रोड ते पंहिंजे ख्याल सां वेठो ऐं थी हिकिड़े मौलाना जी भी फिटई कुदरती अचई थो उन रोड सां। कुदरती ॻाल्हि आहे दोस्तो, ॾाढ़ीअ वारो कहिड़ो बि हुजे, पर जेके मवालीअ जी नज़र पई त फ़िलहाल मवालीअ जी तबियत ख़राब थी वेंदी। अलाए छो हुन जो ॾिठो त ॾाढ़ी वारो थो पियो अचे, पक थियसि त ही हू आहे, कुदरती हुयो बि उहो ई। ॾाढ़ी वारे खे ॾिसी ऐं ॾंडे कारे में हथ विझी ठड़काइजे, याली मुश्किल कुशा शेर खुदा। हिन जो चयो याली मुश्किल कुशा शेर खुदा। हज़रत साहब जेको आहे पियो उन जो दिमाग़ फिरी वियो, चेड़े मवाली छा चयई? चे बाबा जेको चयो माफ़ कर तूं वञ बस। चे न न ॿुधाए छा चयई? चे बाबा जेको मूं चयो न, तुंहिंजी पंहिंजी वाट आहे मुंहिंजी पंहिंजी वाट आहे। चई चवई थो ॿुधा, चई जे चई थो ॿुधाए त मूं पंहिंजे अलीअ खे चयो त या अली मुश्किल कुशा शेर खुदा। ॿियो छा चयुमि? तोखे गार ॾिन? चई त गार त कान ॾिनई, पर चई त अली मुश्किल कुशा शेर खुदा, मुश्किल में मदद कंदो। चई हा। चई चओ अलीअ खे त मुंहिंजी टंग भञे, फिटईसि थी। चओ अलीअ खे त मुंहिंजी, खिलो बि न सम्झो, चई चओ अलीअ खे त मुंहिंजी टंग भञे।
मवाली निहार जे बेली मौली साहब गाल बुधो मुखे छड असा के छड पंजे चे न न न न चो अली के न त मु जड़ो जी तो जड़ो तो मुजो दुश्मन भी न थे चे पो जे न थे त पो चो अली के त मुजी टंग भने ची चवास ची हा मवाली देर ही कान के खण दे डंडो ची याली ठका जो त मुला जी टंग कयो ट्रा मुला जी जो टंग भजी चिड़े मवाली मार खुदा जी पवई जुल्म करे छरी ची मार खुदा जी पवे तोते मु जुल्म छो कयो ची मु तोखे चयो त अली खे चो न ची गाल बुध उन सुहणे अलीउल मुर्तजा शेरे खुदा ए हल्का सल्का कम सा मलंगन जे हवाले करे छड्या इहे जेके हल्का सल्का कम हन इहे सा मलंगन जे हवाले करे छड्या हन मौला अली त लत हणी खैबर जो किलो फतेह कंदो आ बाकी हल्का सल्का कम असा मलंगन जे हवाले सो मुंजा दोस्तो ही जेके हल्का सल्का ऑपरेशन हन इहे सजण साईं गुलामन जे हवाले करे छड्या हन असली ऑपरेशन 3-4 दिसंबर ते इलाहाबाद में थींदो दुनिया ॾिसंदी मुंजा दोस्तो अर्ज पे कयुम मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिनी बचड़न के सीने सा लगायो मुझा दोस्तों अजीजो गार गंद नाहे के घट वध गालाणो नाहे पर अली करण सा खुदा जो कसम सा जे दिल के सुकून थो मिले छो थो मिले यार 3 दफा जो हैदरी हैदरी हाँ अली जो नारो हणी तो 3 दफा लागी तो हण तो खबर पवेदा हा ओ मुझा दोस्तो अम्मा आयशा सिद्दीका केर अम्मा आयशा सिद्दीका रदियल्लाहु ताला अन्हा फरमाईंदिया त महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ाहिरीन दुनिया के अलविदा चवण का बाद में मां दिसंदी हुयसि त अक्सर मुझो दिल बर बाबो अबू बकर सिद्दीक रदियल्लाहु ताला अन जेडी तेडी मल अली जूं गालियूं घणियूं कंदो हो पो हिकड़े दे पुछम ओ मुझा दिल बर बाबा दियो त खबर अली जो जिक्र कसरत सा था कयो उन जो गालियों कसरत सा था कयो अम्मा आयशा सिद्दीका सुनी फरमाईंदिया त मुझे दिल बर बाबे चयो ओ आयशा मां पांजे महबूब मुस्तफा जे पाक जुबान मां बुधो त अली जो जिक्र करण भी इबादत आ केर तो फरमाए अम्मा आयशा सिद्दीका जिक्र केर तो करे अबू बकर सिद्दीक जे जो सिद्दीक अकबर सुणो जिक्र करे पो असा जी दिल छो न कंदी ओ मुझा दोस्तो अजीजो सोहणे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम बिनी बचड़न के सीने सा लातो ओडा अली दिलबर भी दिसी रहो आ खातून जन्नत मां भी दिसी रहे दिसऊं त महबूब केड़ो फैसलो तो करे मुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिनी बचड़न के इए ही गोडड़न ते विहारो जी अम्मा खातून जन्नत जे हंज में वेठा हुया एकड़ो हिन पासे एकड़े चयो बाबा मोजा खर भला बे चयो त सोना बाबा मोजा खर भला मुझे मदीने जे मीर बिनी दे निहारियो परी अर्श दे निहारियो त मालिक तुझी रजा छाहे हाय हाय अज अर्श जा सभई मलाइक पिया दिसन हसन हुसैन जो फैसलो केर थो करे ऐं किए थो थे मुझे मदीने जे साईं अर्श दे निहारियो छो त उहा निगाह जेडी मल नमाज जे दौरान महबूब अर्श दे निहारियो त रब चयो कद नरा तकल्लुब वजहिक फिस समा ओ मुझा महबूबा तुझो अर्श दे निहारण मां रब दिसी रहो हाँ जह इरादे सा निहारी थो उन इरादे खां बवाकुफ हाँ हाणे फलन वलियन्नक क़िबलतन तरदाहा फवल्लि वजहक शत्रल मस्जिदिल हराम महबूब तू मां खुदा जे अर्श दे निहारे
दिल में इरादो करी ऐं मां रब ये न कया, ये थी न थो सके। आशिक महबूब ने दिसी चवे इरादो करे त हीअं थे, महबूब जे वस में भी हुजे, महबूब कोन कंदो, हू त जीव भी कुर्बान कंदो। रब थो चवे महबूब इहो त हिकिड़ो काबो थो घुरी, पर महबूब तूं घुरंदो वञी काइनात मां तोलाई त ठाही। रब कुरान में थो चवे त मुझे महबूब अर्श दे निहारियो, मुझे महबूब जे दिल में हुयो त मौला अजो काबो मुखे ॾाॾे इब्राहिम वारो दे। अल्लाह चयो दिल पर इते जो इते निमाज़ जे अंदर हाणे ओधर कान थींदी, इते जो इते रुख बदलाइण तुझो कम, क़यामत ताईं काबतुल्लाह के क़िबलो बनाइण मां रब जो कम। यानी मुस्तफा अर्श दे निहारे रब कम न करे, काबो ही रब बदले छड़ियो। अज मुझे मुस्तफा निहारियो, रब चयो जिब्राईल जी रब्बे जलील ॾिसी नथो त मुझो महबूब निहारे रहियो आ, मौला निहारे रहियो आ, देर न कर। मौला छा कया, जन्नत मां 7 हीरा खणी वञ। घणा हीरा खणी वञ, 7 हीरा खणी वञ, वञी मुझे महबूब जे खिदमत में पेश कर। महबूब के जो महबूब हिकड़े बचड़े के हिन पासे विहार, बे बचड़े के हिन पासे विहार, विच ते 7 हीरा रख, वरी हुक्म कर बचड़न के हिकड़ो हिकड़ो करे खणदा वञन, जेको घणा खणी वञे अखर उन जा भला। यो फैसलो कह दिनो, कह दिनो। खणी केर आयो, जिब्राइल। दसे केर पियो, रहमत लिल आलमीन। हीरा 7 अचे वया, सभई मलाइका पिया ॾिसन त मज़ो ॾिसूं। खातूने जन्नत भी ॾिसे पे थी, अलीउल मुर्तज़ा भी ॾिसे थो पियो, काइनात जा जुमले मलाइका अर्शी फर्शी ॾिसन था पिया। महबूब 7 हीरा विच ते रखिया। सुणे हसन हथ वधायो हिकिड़ो, सुणे हुसैन हथ वधायो ॿियो, वरी सुणे हसन खयो टियों, सुणे हुसैन खयो चौथों, सुणे हसन खयो पंजो, सुणे हुसैन खयो छहों। हाणे जेॾी महिल 7 हीरे ला हेॾां सुणे हसन हथ वधायो, हेॾां सुणे हुसैन हथ वधायो, मलाइका पिया चवनि त ॾिसूं छा थो थिए। अम्मा फातिमा पई चवे त ॾिसूं छा थो थिए, अली पियो चवे त ॾिसूं छा थो थिए, मदीने वारो पियो चवे त ॾिसूं छा थो थिए। रब चयो जिब्राईल जी रब्बे जलील जी अखि छिंब खां अॻु में जॾहिं इब्राहिम काती इस्माइल जे गिचीअ ते रखी जन्नत मां दुंबो खणी पेश कये, हुन काती वहाई इब्राहिम इस्माइल परे थियो, दुंबो अची वियो। हाणे ईअं ई कजां, जेॾी महिल इब्र सुणे हसन जो बि हथ पहुचे, सुणे हुसैन जो बि हथ पहुचे, ईअं विच खां ॾार ॾिजां, अधु हसन ॾे वञे त अधु हुसैन ॾे वञे। रांदि हसन हुसैन पिया खेॾनि, ॾिसण जे लाइ खातूने जन्नत, अलीउल मुर्तज़ा, मदीने जो मीर, सब मलाइका पे था मज़ो ॾिसनि। जेॾी महिल ॿिन्ही जा हथ हीअं आया, जिब्राइल हीअं जो ॾार ॾिनो, सुणो हसन बि खणी ख़ुशि थी वियो, सुणो हुसैन बि खणी ख़ुशि थी वियो। हुन नारो हयो त मुंहिंजा अखर भला, हुन नारो हयो त अखर मुंहिंजा भला। हबीब चयो हथ सिधा कयो, हथ सिधा कयो। महबूब चयो अखर त ॿिन्ही जा भला। सोचो मुसलमानो, जन के खुदा भी नाराज करण न पियो चाहे, जन के मदीने जो मीर भी नाराज करण नथो चाहे, जन के अम्मा खातूने जन्नत भी नाराज करण नथी चाहे, जन के अलीउल मुर्तज़ा भी नाराज करण नथो चाहे। सभई उन सां प्यार था कन। पोइ जॾहिं तूं असां भी प्यार था कयूं त इहे प्यारा तो असां के छॾे ॾींदा, कदे भी न छड़ींदा। मुबारक थई मुसलमान जो हुसैनी आही, हुसैनी जी इहा निशानी थई जो हू कुरान सां भी प्यार कंदो त आले रसूल सां भी प्यार कंदो। इहा अगर नेमत कायनात में कंहिंखे नसीब आ त उहे अल्लाह जे वलियन जा गुलाम थई, ॿियनि खे नसीब नाहे। हिकड़न वटि आले रसूल जे लाइ प्यार जी दावा जरूर आहे, मगर कुरान खो मैल परे लगा पिया आहिनि। हिकड़न जे कच्छ में कुरान, हंज में कुरान, जुबान ते कुरान, आले रसूल जे वेझो ई न आहिनि। लेकिन कुर्बान वञा सुहिणा अब्दुल कादिर जीलानी घोट तुझे गुलामन जे मथां, सजण साईं तुझे फकीरन जे मथां, सही मशहूरन वारा साईं तुझे गुलामन जे मथां, सही हाजी हुसैन शाह कंबर वारा तुझे गुलामन जे मथां, सही हाजी हुसैन शाह करूंडी वारा तुझे गुलामन जे मथां, सही शमसदीन सुहिणा
करूं ॾिए वारा तुझे गुलामन जे मथा जमी जेके दुनिया में वली रहन था पर वेझड़ो तो मुझो सजण साईं उन जे गुलामन जे मथा कुर्बान वञा जो ॾिसो खणी त मुझा दोस्तो आले रसूल सां भी प्यार आ तो कुरान सां भी प्यार आ पो जंहिंजो ॿिन्ही सां प्यार आ उन जो हिते भी बेड़ो पार आ त हुते भी बेड़ो पार आ मुझो खुदा कंदो त हिन मोहम्मद सुल्तान जा पोटरा मोहम्मद सलीम जा पुटड़ा अल्लाह कंदो सदाई आबाद हुंदा सदाई खुश हुंदा खुदा उन्हनि खे आबाद कंदो अल्लाह ताला जेके दोस्त कही आया हो सभिनी खे खुदा मुझो खुश रखंदो अल्लाह कंदो त सदाई आबाद हुंदो इए महबूब जे मोहब्बत जा मेड़ा का कयो त इंशा अल्लाह ताला हे दिलियूं भी धोपी वेंदियूं अंदर भी धोपी वेंदा दफ्तर भी धोपी वेंदा खुदा भी राज़ी थींदो त मदीने वारो भी राज़ी थींदो लाडन खां न झलियो न बाक़ी छो तो ॻाल्हि ॿुधो न दोस्तो ख़ुशीअ जो हक़ अल्लाह सभिनी खे ॾिनो आहे औरतुनि खे ख़ुशीअ खां न रोकियो छो उहे इंसान न आहिनि छा ख़ुशीअ जो हक़ ॾियो लेकिन शरीयत जी जेका हद आहे उन खे न टोड़ियो औरतूं बेशक ख़ुशी कनि छो न कनि हो पंहिंजे बचड़े खे मेंदड़ी हणनि मेंदी ख़ुशीअ जी निशानी आहे हो पाण में वेही करे गीच ॻाइनि गीच ख़ुशीअ जी निशानी आहे लेकिन जॾहिं अल्लाह चवे थो त औरत क़ुरान भी अहिड़ो सुहिणे आवाज़ में आहिस्ते आवाज़ में पढ़े जो हुन जे घर खां ॿाहिरि आवाज़ न अचे औरतूं बेशक गीच ॻाइनि पर सुहिणा गीच ॻाइनि पंहिंजे घर जे अंदरि वेही ॻाइनि पंहिंजे बचड़े जी ख़ुशी कनि उन में कोई हर्ज कोन्हे को मुंहिंजा दोस्तो अल्लाह हुनखे ख़ुशी जो मौक़ो ॾिनो आहे ख़ुशी कन लेकिन खुशी इहा कन गीच गहड़ा गाइन छा गीचन में चवन वाह मुझे महबूब जो प्यार गुनाहगारन सा वाह मुझे हबीब जो प्यार किनन को झेड़न सा है जन्नत में पैर न पाई दो जैसी उम्मत न छदाई दो वाह मुझे महबूब जो प्यार गुनाहगारन सा मु गुनाहगार पंहिंजे पुटड़े जो तो हरड़ो करायो न उन जी सुन्नत त नवाब शाह मूं डॉक्टर खां करायसि पर जेतिरा भी ॾींहं घर में हुया हर रोज रात जो मुंहिंजा बचड़ा महबूब जे मीलाद जी महफ़िल पढ़ंदा हुया मुलो न है जो ठका हणा पढ़ीदन परे कोन्हे को कंहिं खां भी पुछो पाड़े वारे खां पुछो त फ़कीर आशिक ताहिरीअ जे पुटड़े जो जॾहिं मंगणो हुयो ऐं तोहर हुयो त उन जे घर में छा पे हलियो दुहल कोन हा तूतूरियूं कोन हुयूं गैर ज़रूरी शयूं कोन हुयूं मुंहिंजा दोस्तो या त पंहिंजो MP3 में बचड़ा रुगी नातूं पिया हलाइनि या घर में औरतूं वेही मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे शान में नातूं पियूं पढ़नि मीलाद पियूं पढ़नि उनखे ख़बर हुई त हे 7 ॾींहं सां 7 जा 9 ॾींहं खुशी कयूं पर खुशी कहिड़ी कयूं जंहिंमें खुदा जी भी रहमत हुजे मुस्तफ़ा करीम जो प्यार भी हुजे खुशी खां न रोकियो अमड़ियूं खुशियूं कन भले भेनरूं खुशियूं कन भले पर खुशियूं इए कन मुझा मौला तुझा लख एहसान जो हेड़ो बचड़ो दिनो थई पंहिंजे महबूब जो आशिक बणाए जांस मदीने वारे जो गुलाम बणाए जांस के अल्लाह जे वली जो आशिक हो जांस मौला त पाण भी जन्नत में वने असा खे भी जन्नत में वठी वने पर दोस्तों ये नेमतूं सब कंहिंजे वस जूं न आहिनि ये नेमतूं जंहिंखे तंहिंखे न मिलंदियूं न कहीं से दूर है मंजिले न कोई करीब की बात है गाल परे भी कोन्हे पर वेझी भी कान्हे वेझी कंहिंजे आहे जिसे चाहे उसी को नवाज दे ये दरे हबीब की बात है
जंहिंखे महबूब घुरे, जंहिं अमड़ ते करम करे, जंहिं अबे ते करम करे, जंहिं घर वारनि ते करम करे, रब उन्हनि जी दिलि इन पासे मोड़े त ख़ुशी इहा अथव जो बचिड़ो ॾिनो कंहिं रब जे ज़ात ॾिनो आहे। त अॼु क़ुर कंहिंजो पढ़ियो आहे, रब जे ज़ात जो पढ़ियो आहे, कंहिंजे सदके मिलियो आहे, मदीने वारे जे सदके मिलियो आहे। प्यार कंहिंजे ॻाल्हियूं हलियूं आहिनि, मदीने वारे जे इश्क जूं ॻाल्हियूं आहिनि। कंहिंजे बचिड़नि जहिड़ो आहे, हसन हुसैन जे बचिड़नि जहिड़ो आहे, जीअं उहे बचिड़ा हुया ही बि बचिड़ो आहे। ॻाल्हियूं कंहिंजियूं हलियूं, हसन हुसैन जे दिलबर जूं ॻाल्हियूं हलियूं। असांजा बचिड़ा उन्हनि जहिड़ा न थी सघंदा, पर ॿारड़ा मासूम आहिनि। इन करे अॼु बचिड़नि खे उन्हनि जो प्यार मिलियो आहे। अहिड़ो इरादो कंदव मंगणनि में, तोहरनि में, शादियुनि में, त इंशा अल्लाह ताला दोस्तो जंहिं शादीअ में न शराब हलंदा, गाना हलंदा, रंडियूं हलंदियूं, राग हलंदा, उते फायरिंगियूं थींदियूं, मुड़ुस उते मरंदा आहिनि, शादियूं ग़मिन में तब्दील थी वेंदियूं आहिनि। सुबुह ते सभु कंहिंजूं अखियूं सुॻी पयूं हूंदियूं आहिनि, कंहिंखां घर कोन लभंदो, को किथे उल्टियूं करे करे घर किरनि, घर वारा बेज़ार, पर हितां जेको वेंदो त सलवात जी झूंगा रखंदो वेंदो। ख़ुदा जो कसम खणी थो ॿुधायां त जॾहिं हिन ज़मीन ते अल्लाह जे ज़िक्र वारो या मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे दुरूद वारो कदम रखंदो आहे, उहा ज़मीन चवंदी आहे ओ मुंहिंजा मौला, ओ मुंहिंजा मौला, हिन खे त 2 मिंट हिते बिहार, हिन खे आबाद कर। छो मुंहिंजा मौला, हिन जे करे तुंहिंजी रहमत वसी रही आहे। फ़ैसिलो पाण कयो, सजण साईं जो ग़ुलाम को फ़ैसिलो मढ़े नथो, ख़ुदि फ़ैसिलो कयो। हीअ बि तोहर जी महफ़िल आहे, जेका ॿिए क़िस्म जी महफ़िल थींदी आहे, उनखे बि ॾिस, हिन खे बि ॾिस, पोइ पंहिंजे दिलि खां पुछ त मज़ो हिन में आहे या हुन में आहे। पंहिंजे दिलि खां पुछ, छो त हिन महफ़िल वारो उहो महबूब अथई जेको क़ब्र में बि गॾु अथई, क़यामत में बि गॾु अथई। ऐं हुन महफ़िल वारो न कि हिते तुंहिंजो दोस्त आहे, न कि हुते तुंहिंजो दोस्त आहे। क़ुर थो चवे इन शैतान कान लिल इंसान अदुव्व मुबीना, शैतान खुलियो दुश्मन आहे, हिते बि हुते बि। मर्ज़ी तुंहिंजी आहे, हे रहमान जो तरीक़ो आहे, हो शैतान जो तरीक़ो आहे। मर्ज़ी तुंहिंजी आहे, जेको दिलि चवई सो कर। छो त आएगा भी अकेला, जाएगा भी अकेला, 2 दिन की जिंदगी 2 दिन का मेला। अमर जे पेटां भी अकेलो आयो आहे, क़ब्र में भी अकेलो वेंदे, हिसाब किताब भी पंहिंजो पाण ॾियणो अथई। पोइ तुंहिंजी मर्ज़ी आहे, हितां खां ज़ामिन मदीने वारो वठी वञी, तुंहिंजी मर्ज़ी आहे, जे शैतान खे वठी वञी, तुंहिंजी मर्ज़ी आहे। असां तोखे पैगाम पहुचायो, अल्लाह क़बूल कंदो। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ख़ुदावंद क़ुद्दूस क़बूल फरमाईंदो। हाँ से ओ तो मां पहिरीं बि अर्ज़ करे छॾियो, वरी बि दोस्तनि खे दावत आहे। मुंहिंजा दोस्तो, इन डिसंबर महीनो यानी 12हों महीनो 3 ऐं 4 तारीख़ अल्लाह आबाद शहर जे अंदरि मुंहिंजे सुहिणा साईं रहमतुल्लाहि तआला अलैहि जो सालियानो उर्स मुबारक थी रहियो आहे, जंहिंमें ख़ुसूसी ख़िताब हर दिल जी धड़कन, ख़ुदा जे महबूब मदीने वारे घोट जो आशिक, वलीयन में पंहिंजो नालो ॻणाइण वारो मुझो मुर्शिद करीम सजण साईं दामत बरकातुहुल आली, उन्हनि जो दीदार भी थींदो, उन्हनि जो खिताब भी थींदो। मर्दो ख़वातीन खे दावत आहे, दुनिया खे ख़बर आहे त ख़वातीन जो बापर्दा निज़ाम आहे। अचिजो, मुंहिंजे पीरीअ जो दीदार भी कजो, अल्लाह जो प्यार भी हासिल कजो। हाणे मुंहिंजा दोस्तो, बस हाणे सलातो सलाम साईं कारी साहब पढ़ाईंदो, ॾाढो थकिजी मिलियो मुर्शिद सुणो सजणवा, हाय मिलियो मुर्शिद सुणो सजणवा, ओ जेको सजणन जो भी सजणवा, ओ जेको सजणन जो भी सजणवा, मिलियो मुर्शिद सुणो सजणवा, ओ जेको सजणन जो भी सजणवा। जे शैतान छॾिया भुलाए, वेठो रब सां तन खे मिलाए। जे शैतान छॾिया भुलाए, वेठो रब सां तन खे मिलाए। खोलियो इश्क जो सुहिणे पतणवा, खोलियो इश्क जो सुहिणे पतणवा,
ओहो सजणन जो भी सजणवा, ओहो सजणन जो भी सजणवा, मिलियो जंहिंखे साईं सजणवा, ओ मिलियो मुर्शिद सुणो सजणवा, ओ जेको सजणन जो भी सजणवा।